बिरिया सिटी भरसाम ॻोठ गुलाम मोहम्मद लाखो मां मुबैना तौरु चोरी जे इल्ज़ाम में ॻोठाणनि ॿिनि चोरनि खे सोघो करे वरितो। चोरनि ऐं पुलिस में मज़मत ड्यूटी ऑफिसर ASI जा कपिड़ा लीणो करे छॾिया। ॻोठाणनि खे डोड़ाए छॾियो। पुलिस पारां पकड़ियल चोर खे छॾण ते ॻोठाणनि जो चवणु हो त चोरनि तोड़े बिरिया सिटी पुलिस जे मुबैना ज़ियादतियुनि ख़िलाफ़ एहतजाज कयो। ॻोठाणनि ऐं पुलिस में चकरियूं, इलाइक़ो जंग जो मैदान थी वियो। इन सिलसिले में ॻोठाणनि अब्दुल जब्बार लाखो, शबीर अहमद लाखो, दिलशाद ऐं ॿियनि जी अॻवानी में सभई ॻोठाणनि जो सख़्तु एहतजाज। उन मौक़े ते हुननि ॿुधायो त असांजे ॻोठ ऐं भरपासे में बदअमनी उरूज ते आहे। हिकु हफ़्ते अंदरि ॻोठ जे भरिसां लिंक रोड ते असां जूं 6 मोटरसाइकिलूं फुर थियूं, जॾहिं त ॻोठ जे मुख़्तलिफ़ घरनि में धाड़ा लॻा, जंहिं सबबु लखनि रुपयनि जा सोना ज़ेवर, रोक रक़म ऐं ॿियो सामान चोरी थियो आहे। गुज़िरियल राति घर जे ॿाहिरां बीठल चिंची लोडर रिक्शा पिणु चोरी थियो आहे। ॻोठाणनि बिरिया सिटी पुलिस ख़िलाफ़ छिती नारेबाज़ी कई। हिननि ॻोठाणनि SSP नौशरो फिरोज़ खां वाक़े जो नोटिस वठण जो मुतालबो कयो। जो ॻोठ 400-500 घरनि ते मुश्तमिल आहे ऐं तमामु शरीफ़ पंज वक़्तु निमाज़ी को बि असांजे ॻोठ में ॾोही माण्हू न आहे ऐं असां सां इहो ज़ुल्म आहे त जेके हिते पासे में बिरोही वेठा आहिनि उहे डेली जे हिसाब में असांजे ॻोठ ते काह काहे अचनि था। के राति चोर हिते आया आहिनि, ॿधी कुझु पंध अॻिते खणी आया आहियूं। पुलिस उन्हनि खे हथनि फ्रंट ते अचे थो। उहो असां ईअं ॿुधो आहे त गोहराम आहे, को गोहराम बिरोही आहे उहो आहे। ऐं हिननि जी जेको सपोर्ट वारो आहे उहो मोला बश्क आहे, जेको DSP जो ड्राइवर आहे, कंडियारे DSP जो इमदाद सोलंकी जो ड्राइवर आहे। अगरि को बि रोड ते निकिरे थो उनखे बाक़ाइदे लठियूं हणी घर पैसा खसे मोटाए था छॾनि। को असांजो दाद फिरियाद ई न आहे। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।